अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रहमतल लिल आलमीन या खातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाह जे महबूब नबियुनि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पाक फरमान आहे। मुझा महबूब मिठड़ा फरमाइन था त जेको मुझो उम्मती जा मुझी उम्मतियाणी मुते हिक बार दुरूद पाक पढ़ंदो आ त अल्लाह ताला हिकड़ो फ़रिश्तो पैदा कियो आ, ठाहियो आ रब। उन फ़रिश्ते जो हिकु हथ आहे मशरिक़ में, ॿियो हथ आहे मग़रिब में, एॾा हथ उन जा ड्रिगा ठाहिया अथई। ऐं उन फ़रिश्ते जो कदु एॾो ड्रिघो आहे जो उन जा पेर सतें ज़मीन में आहिनि ऐं उन जो सिर जेको आहे उहो सतें आसमान ताईं आहे। एॾो फ़रिश्तो ड्रिघो आहे। ऐं महबूब मिठड़ा फरमाइनि था त जुमिले मख़लूक़ात जे बराबरि अल्लाह ताला उन फ़रिश्ते खे पर ॾिना आहिनि। पोइ जॾहिं मुंहिंजो उम्मती मूं ते दुरूद पाक पढ़े थो त अल्लाह ताला सतें आसमान जे हेठां हिकु दरिया आहे, उन जो नालो आहे बहरे नूर। उहो फ़रिश्तो उन बहरे नूर में टुॿी थो हणे। पोइ जॾहिं ॿाहिरि थो निकिरे त उन जा जेके पर आहिनि जुमिले मख़लूक़ात जे बराबरि, याने उहे पर जुमिले मख़लूक़ात माना ख़रबे ख़रबे एॾा उन जा पर थी विया। उहे जॾहिं ॿाहिरि थो निकिरे त उहे पंहिंजा पर छंडे थो। पोइ उन परनि मां जेतिरा बि कतरा किरनि था, उन हर कतरे मां वरी फ़रिश्तो थो पैदा थिए। माना अरबे ख़रबे वरी फ़रिश्ता ठही विया। महबूब फरमाइनि था उहे सभु फ़रिश्ता क़यामत ॾींहं ताईं उन मुंहिंजे उम्मती जे लाइ दुआ घुरंदा आहिनि जंहिं मूं ते हिकु बार दुरूद पाक पढ़ियो। जॾहिं मूं दोस्तो हीअ हदीस पढ़ी मूं ते एॾी कैफ़ियत चढ़ी वई। सभु मुसलमान मोमिन बाना जेतिरो पुॼेव हुसैन जे नाना ते सलवात पढ़ो, वक़्तु न विञायो। वख़र सो वेहा जेको पए पुराणो न थिए। हे अहिड़ो वख़र आहे, अहिड़ी इबादत आहे सलवात सगोरी जेका कॾहिं बि रायगा न वेंदी। बानो पढ़े पढ़ण सां क़बूल थी वेंदी आहे। पंहिंजे घरनि में बि लख दुरूद शरीफ़ पढ़ायो, आका जो घर में मीलाद कयो ऐं मीलाद जी माना या महबूब जी सलवात पढ़ायो ऐं महबूब जी घरनि में लख सलवात शरीफ़ पढ़ायो। ऐं इंशाअल्लाह ताला जेके बाना मोमिन बाना महबूब मिठड़े जी अगरि हिकु हदीस ते बानो अमल करे तो अल्लाह जो वलीउल्लाह थी वेंदो। अमल सां आहे ज़िंदगी, अमल से बनती है जन्नत भी और जहन्नम भी। अल्लाह पाक असांखे ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं यतीमनि जे यार ते सलवात पढ़ण जी सआदत नसीब फ़रमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।